ही वीडियो क्लिप अशरफुल मखलूक इंसान ज़ात लाए सबक खां घटि नाहे। अॼुकल्ह जे दौर में जिते इंसान कंहिं मुसीबत में फाथल इंसान के ॾिसे थो त रस्तो तब्दील कंदो आहे या वरी बीही तमाशो ॾिसण में पइजी वेंदो आहे। ही बेज़बान पखी हिल जेको लगड़ जे डोर में फासी पियो ऐं ख़बर ई न पई जो चंद मिंटनि में काफ़ी तादाद में हिल पहुची विया ऐं पंहिंजे फाथल साथी हिल के डोर मां छॾाइण लाइ फेरा खाई डोर के पेरनि सां तोड़ण जी कोशिश में लॻी विया। सुबुह जो वक़्तु हुयो, मां बि तयारी पे कयसि त कहिड़े तरीक़े सां मथे चढ़ी वञी हिन पखी के डोर मां छॾायां। कुझु मिंटनि जी कोशिश खां पोइ नेठि हिल पंहिंजे संगती के डोर मां छॾाइण में कामयाब थी विया। मूं ॾिसी ॾाढो ताजुब में पइजी वियुसि त यार ॾिस, बेज़बान पखी के केतिरी त सुञाण ऐं अहसासु आहे त असांजो साथी पखी मुसीबत में फाथल आहे, उन्ही जी मदद कयूं। न टेलीफोन वायरलेस ऐं का अहिड़ी शइ नज़र कान आई जो जंहिं ज़रिए मैसेज हलायो वियो हुजे त एतिरी जल्दी में फाथल पखी के छॾाइण लाइ साथी पहुची विया ऐं बिला आख़िर हू कुझु मिंटनि जी कोशिश खां पोइ पंहिंजे साथी के छॾाइण में बि कामयाब थी विया। यकीनन ही मैसेज ऐं वीडियो क्लिप अॼु जे इंसान लाइ कंहिं वॾे सबक ऐं दर्स खां घटि नाहे। मुसीबत में फाथल इंसान ज़ात जो तमाशो ॾिसण बजाए उन्ही जी मदद करे हिन बेज़बान पखियुनि मां कुझु सम्झणु घुरिजे। बिल्कुलु सम्झणु छो न घुरिजे। अव्हांखे ही आसमान ते वॾी तादाद में नज़र ईंदड़ हिल जेका आहिनि इहे हिन पंहिंजे फाथल साथी खे छॾाइण लाइ पहुतल नज़र अची रहिया आहिनि ऐं इंसान ज़ात खे घुरिजे त कंहिं मुसीबत में फाथल इंसान खे ॾिसी रस्तो तब्दील करे या तमाशो ॾिसण बजाए हिननि हिलनि जी या उन जी मदद लाइ कोशिश करणु घुरिजे। थी सघे थो अव्हां जी कोशिश सां मुसीबत में फाथल इंसान जी मुसीबत हल थी वञे। वीडियो पसंदि अचे त कमेंट्स ॾेई असांजे पेज खे फॉलो कयो ऐं वीडियो खे अॻिते शेयर कयो। अव्हां जे दुआउनि जो तलबगार ग़ुलाम रसूल पहियार।